तसव्वुर ऐं तख़य्युल जो बिलाखिर इख्तिताम आयो हबीब किबरिया खैरुल वरा खैरुल अनाम आयो। ऐं इहा इंसान जी महराज आहे जो बशर बणिजी। इहा इंसान जी महराज आहे जो बशर बणिजी मटीअ ते आसमाननि खां ज़माननि जो इनाम आयो। मटीअ ते आसमाननि खां ज़माननि जो इनाम आयो। ऐं अवल अल्लाह ख़ल्क़ियो नूर पंहिंजे नूर मां जंहिंजो नबी आख़िर ज़मा सो अंबियान जो इमाम आयो। ऐं उन्हीं महबूब हस्तीअ ते दुरूद आहे सलाम करण जिब्रील जंहिंखे 10 दफ़ा ॾींहं में सलाम आहे। उन्हीं महबूब हस्तीअ ते दुरूद आहे सलाम आहे। करण जिब्रील जंहिंखे ॾींहं में 10 दफ़ा सलाम आयो। ऐं उन्हीं जे नक्श पाते सर कबो तस्लीम में खम जेको अक़ीदत सां मदीने में करे हिकु पल कया। उन्हीं जे नक्श पाते सर कबो तस्लीम में खम जेको अक़ीदत सां मदीने में करे हिकु पल क़याम आयो। असांजी ख़ुशनसीबी जो उहो मुर्सल मिलियो जंहिंजो खजी अल्लाह जंहिं वटि असांजी ख़ुशनसीबी जो उहो मुर्सल मिलियो जंहिं वटि खजी अल्लाह जो पैगाम बि सदा एतराम आहे। असांजी ख़ुशनसीबी जो उहो मुर्सल मिलियो जंहिं वटि खजी अल्लाह जो पैगाम बि सदा एतराम आयो। ऐं ख़ुदा जंहिंजी ख़ुदाईअ में कयो क़ुरान क़ाइम सो मुकरम मोहतरम मकरम वरी क़ादिर कलाम आयो। ख़ुदा जंहिंजी वॾाईअ में कयो क़ुरान क़ाइम सो मुकरम मोहतरम मकरम वरी क़ादिर कलाम आयो। ऐं उन्हनि शहर जी अर्ज़ आहे त उन्हनि जिन पंहिंजी उल्फत जो कयो मरकज़ मोहम्मद उन्हनि जिन पंहिंजी उल्फत जो कयो मरकज़ मोहम्मद खे हली तिन आशिक़नि वटि ख़ुदि सॼो बैतुल हराम आयो। पंहिंजी उल्फत जो कयो मरकज़ मोहम्मद खे अली तिन आशिक़नि वटि ख़ुदि सॼो बैतुल हराम आयो। ऐं जॾहिं दुनिया में महबूबनि करीमनि जो निज़ाम आयो असां ते तॾहिं वाज़े थी हलाल आयो हराम आयो। जिन पंहिंजी उल्फत जो कयो मरकज़ मोहम्मद खे अली तिन आशिक़नि वटि ख़ुदि सॼो बैतुल हराम आयो। ऐं जॾहिं दुनिया में महबूबनि करीमनि जो निज़ाम आयो असां ते तॾहिं वाज़े थी हलाल आयो हराम आयो। ऐं इलाही आक़िबत महमूद कर महबूब जे सदके इलाही आक़िबत महमूद कर महबूब जे सदके मुजद्द तुझे दरती आले अतहर जो मुजद्द तुझे दरती आले अतहर जो गुलाम आयो। तसव्वुर ऐं तख़य्युल जो बिलाखिर इख्तिताम आयो। हबीब किबरिया खैरुल वरा खैरुल अनाम आयो। ऐं हिकिड़ो ॿियो